हिकड़ा मदरसन वारा मुस्तफा करीम जे शान जा इनकारी हिन चवंदा नबी असां वांगुरु असां जहिड़ो हुयो खाईंदो हो पीअंदो नबी के भित जे पोयां जी ख़बर न हूंदी हुई ये बि मौलवी इन वॾा पटका रिढ मथे सादा मिलन पधार थी मिले ओ भाइरो ओ दोस्तो अख पटियो सुजाग थियो तव्हां जे मसलक सां धाड़ो लॻी वियो अथव धाड़ो सुन्नी आहियूं सुन्नी रहंदासीं सुन्नी थी गैरतमंद सुन्नी थियो गैरतमंद सुन्नी गप जा किला न बणजो गप में किलो हणबो न केॾीमहिल हेॾे केॾीमहिल हेॾे आप के इजाजत मिली वई जन्नत रे आलम के रब प्यारे छॾियो आहे फरमाईंदो आलम सगोरा बीर तू अकेलो न वञ जन जन तुझी खिदमत कई हुई तुझो मदरसो ठाए ॾिनो तुझे मदरसे जी जन खिदमत कई जने तोखे वुज़ू जे लाइ पाणी जो करो भरे ॾिनो थधो पाणी जे तोखे प्यारियो उन्हनि सभिनी जी सिफारिश करे उहे राज वठी पोइ जन्नत ॾे आबिद पंहिंजो सिर दगाए वेंदो आलिम राजन के छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो स्कूल कॉलेज भली पढ़ायो मनो कान्हे मां पाण कॉलेज पढ़ियल आहियां मां पाण स्कूलन में पढ़ियो आहियां मनो कान्हे का भली कॉलेज पढ़ायो भली यूनिवर्सिटी में पढ़ायो इल्म जरूरी आहे साइंस टेक्नोलॉजी जो इल्म पढ़ायो केमिस्ट्री पढ़ायो फिजिक्स पढ़ायो बॉटनी पढ़ायो जूलॉजी पढ़ायो हर इल्म दुनिया जो पढ़ायो पर पंहिंजे बच्चन खे कुरान भी पढ़ायो हदीस भी पढ़ायो पंहिंजे बच्चन खे दीन जो आलिम कयो कुरान जो हाफिज कयो ये तव्हांजा छोटकारे जो ज़रियो थींदा जेॾीमहिल हाफिज कुरान जो पीउ मां ईंदो न पीउ ई मां हाफिज त वॾे शान वारो हूंदो उहो त वॾे मक़ाम ते हूंदो पर जेॾीमहिल हाफिज कुरान जो पीउ ऐं मां ईंदा रब फरमाईंदो हिननि जे मथे ते ताज पारायो ताज ताज तव्हां ॾिठो बि कोन हूंदो त ताज थींदो छा आहे जी ताज जंहिंमें हीरा ऐं लाल जवाहर जड़ियल हूंदा उनजी रोशनी दुनिया में जीअं सिज उभरे थो न जहान रोशन थी थो वञे इन सिज जी रोशनी खां बि उन ताज जी रोशनी वधीक हूंदी जेको हाफ़िज़ क़ुरान जे अबे ऐं अमड़ खे ताज पाराए वधा वो मिठा पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ाए दीन जो आलिम कर ऐं मदरसो बि उहो जेको या रसूल अल्लाह चवण वारो मदरसो बि उहो सम्झो था न खोड़ मदरसा खुलिया पिया आहिनि हर रोड ते हर रस्ते ते हर चौक ते हर चौराहे ते मदरसा आहिनि पर अख खोल हिकिड़ा मदरसन वारा अहिड़ा अथई जेके मदीने वारे साईं जे शान जा मुनकिर आहिनि मुस्तफा करीम जे शान जे बारे में घटि वधि था ॻाल्हाइनि तूं जानी वे त पोयां तरी अलाह मदीनो ॾेखारींदुई हिकिड़ा मदरसन वारा मुस्तफा करीम जे शान जा इनकारी हिन चवंदा नबी असां वांगुरु असां जहिड़ो हुयो खाईंदो हो पीअंदो नबी के भित जे पोयां जी ख़बर न हूंदी हुई इहे बि मौलवी इन वॾा पटका रिढ मथे ते हिकिड़ा मदीने वारे साईं जे बच्चन जो शान नथा मञनि हुज़ूर जे घराणे खे मुझे लजपाल नबी जे बच्चन ऐं अहल बैतन जे शान में बेअदबियूं था कनि यज़ीद के अमीरुल मोमिनीन था सॾनि यज़ीद जी वाखाण था कनि यज़ीद जी तारीफ़ में किताब लिखिया अथनि इहे बि मौलवी आहिनि वॾा पटका अथनि जीअं उहो पंहिंजो चिंगची जो जेको टायर हूंदो आहे न मथे ते खणंदा वदा ओ मिठा
जेके मुस्तफा जे घराने जे शान जा बेअदब आहिनि असां उन्हनि खां धार आहियूं चओ असां उन्हनि खां जेके मदीने वारे साईं जे शान जा बेअदब आहिनि चओ उन्हनि खां असां हिकिड़ा वरी हो बि हाणे मदरसा खोलियूं वेठा अथई जेके अबू बकर जे शान खे नथा मञनि हज़रत उमर जे शान खे नथा मञनि हिकिड़े ॻोठ में मां ॾिस वॾी आलीशान मस्जिद ठही पई हुजे मदरसो ठहियो पियो हुजे ईअं सिजल तो पढ़ी वेठासीं तेॾो आवाज़ आयो लाउड ते हया अला खैरुल अमल मां उन ॻोठ में वेंदो आहियां फ़क़ीरनि जमायत आहे असांजी पोइ मुझे यार ये अगे तो यो आवाज कोन हो ये मस्जिद कोन हो ये मदरसो कोन हो जिसे ईरान में पढ़ी आयो आ उन्हें ईरान वारनि उन्हें के पंजो यो मदरसो बिठाए दिनो आ मस्जिद बिठाए दिनी आ तू पढ़ाए उन जी जेका पघार है वो तेहरान में ईंदी आ मानन के सेखार अबू बकर जो शान घटाइण मानन के उमर जे बारे में घट वध ॻाल्हियूं सेखार उस्मान गनी जे शान में नाशाइस्ता लफ्ज़ सेखार इन्हे जे ला पैसा था मिलन पघार थी मिले ओ भाइरो ओ दोस्तो अख पटियो सुजाग थियो तव्हां जे मसलक सां धाड़ो लगी वियो अथव धाड़ो माण्हू फिरंदा था वञनि के हेॾे लया था वञनि के होॾे हटिया था वञनि के पैसे ते था दीन विकिणनि के लालच थे था पंहिंजो मसलक विकिणी छॾनि अक़ीदा विकिणी छॾनि सुन्नी असां सुन्नी आहियूं सुन्नी रहंदासीं सुन्नी थी गैरतमंद सुन्नी थियो गैरतमंद सुन्नी गप जा किला न बणजो गप में किलो हणबो आहे न केॾी महिल हेॾे उन जो पैर मज़बूत न थींदो आहे गप जो किलो या बग़ैर चुतड़ जे लोटो हेठों किनारी हूंदी आहे न कौरे खे रखबो त हीअं ज़मीन ते फॿी बीहंदो जंहिंखे हेठों किनारी न हूंदी आहे न केॾी महिल हीअं हाणे हिकिड़ा सुन्नी हिन ॼमी बीठा आहिनि ॼमिया अल्हम्दुलिल्लाह करमी फ़क़ीर ॼमिया हिकिड़ा वरी या बग़ैर किनारी जे लोटा केॾी महिल हेॾे हमरा हिकिड़ो हो मां ॿ टे दफ़ा ॿुधायो आहे वरी बि ॿुधायांव थो हमरा हिकिड़ो जे थिए मिलाद जो जलसो न त साई चादर गिचीअ में माशाल्लाह पटको हिते नालनि पाक जो नक्श बि हिते लॻल ऐं सुन्नियुनि जे विच में या नबी सलाम अलैका वरी थिए सीरत वारनि जो जलसो ओ पटा जेके आहिनि त उन्हनि जे विच में बीठो आहे अरे ये अच्छा उन्हनि जे हथ में विच में बीठो आहे वरी सही थिए पंहिंजो जुलूस मातम वारो ॾहीं मरम वारो कारा कपड़ा कमीसड़ी कारी रंगाईंदो ऐं मथड़ो बुगाड़ो हाय हुसैन या हुसैन ॿुधो अञा वरी सही हिंदुनि जी ॾियारी हिंदुनि जी वाणियुनि जी ॾियारी इहा खणंदा आहिनि न ऐं होली ते वरी रंग हणंदा आहिनि हिक ॿिए खे रंग वाणिया वरी से हिंदुनि जी होली ऐं ॾियारी थिए त उहे रंग बीठो फिटो करे वाणियुनि सां गॾु बीठो पोइ जेको सुन्नियुनि सां गॾु नाले में पाक हिते लॻायूं बीठो आहे न उहो वाणियुनि सां गॾु बीठो आहे वरी भंगी हिन भंगियुनि जो हिकिड़ो गुरु आहे लाल गुरु भंगी पंहिंजे लाल गुरु जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि उन साॻे हमरा ॾिठो जेॾी महिल भंगियुनि जो लाल गुरु जो ॾियारो त उनजे विच में बीठो भंगियुनि सां गॾु कंहिं माण्हू चयोसि भेण तूं आहीं कहिड़ी भला सुन्नियुनि सां बि पूरो भाभियुनि सां बि पूरो शीअनि सां बि पूरो हिंदुनि सां बि पूरो भंगियुनि सां बि पूरो आहीं कहिड़ी मुसीबत
जी भी ॻाल्हि ई आहे त हर को चए थो मां हक़ ते कंहिं चयो आहे त मां न हक़ ते आहियां। वाणियुनि खां पुछो चवंदा असां हक़ ते आहियूं। हनुमान खे पूॼण वारा उहे चवंदा असां हक़ ते आहियूं। भंगी चवंदा असां हक़ ते आहियूं। मुस्लमान चवंदा असां हक़ ते आहियूं। सुन्नी चवंदा असां हक़ ते आहियूं। शिया चवंदा असां हक़ ते आहियूं। वहाबी चवंदा असां हक़ ते आहियूं। देवबंदी चवंदा असां हक़ ते आहियूं। साईं मुंहिंजा अहले हदीस चवंदा असां हक़ ते। हर को चवे थो मां हक़ ते भला को त हक़ ते हूंदो। हा यार हा हेॾी सारी जमायतूं को त हक़ ते हूंदो न। मां सभिनी सां पेरड़ा भरियां थो। पोइ जेको बि क़यामत जे ॾियारे छुटो उनखे चवंदुसि मां तोसां। समझो था ॻाल्हि खे कोन था समझो? हाँ असां पुट वॼ वॼाए सुन्नी आहियूं। मूंसां बि घणा कावड़िया वेठा आहिनि। कावड़ा वेठा हुजो त हुका ई कावड़जी वञो। मां तव्हांजो मुरीद न आहियां, मुरीद आहियां महबूब इलाही जो जंहिंजो मुंहिंजो मसलक मुंहिंजे पीर वारो आहे। मां नक्शबंदी आहियां, हनफी आहियां। मुंहिंजे मुस्तफा करीम जे इश्क जो सामान विराए वारो वो राज़िया त राज़िया अल्लाह करे खुश हुजे। जो नाराज़ अल्लाह करे खुश हुजे। मूंखे हुनजी परवाह न आहे। असां पंहिंजे मुर्शिद जो तरीक़ो न छॾींदासीं। असां नक्शबंदी आहियूं, हनफी आहियूं, मदीने वारे साईं जा आशिक आहियूं। लजपाल नबी सां मोहब्बत रखण वारा। हिकिड़े हंधि वियुसि मूंखे बि सही ते हो ॿिया हेॾो होॾो वारा बि आहिनि। मिड़ी रुमाल में वेड़े कुझु रुमाल में वेड़ण वारी शइ मूं वटि आहे ई कोन। मुंहिंजो सौदो साफ़ सिधो मैदान ते रखियो। रुमाल में वेड़ण वारो ॿियो बोल वञी जेको रुमाल में वेड़े ॿुधायो। पुट सम्झो था? हाँ असांजो तरीक़ो उहो आहे जेको पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी वारो तरीक़ो। चओ असां गौसे आज़म जा मुरीद आहियूं। तो गौसे आज़म जूं ॻाल्हियूं करामतूं ॿुधी मुरीद थियो आहीं। करमुल्ला गौसे आज़म खे ॾिसी असां पीराने पीर दस्तगीर के अखियुनि सां ॾिसी मुरीद थिया। पंहिंजा इहे जेके वखरड़ा विरहाईंदो अथव थी न इहे पंहिंजो लिकाए रख पंहिंजो इहो पेट खुलासो थींदी। तुंहिंजे इन्हनि फतवाउनि जी असांखे का ज़रूरत कान्हे का। असां मदीने वारे साईं सां निस्बत राबितो सौ सिधो दिलबर मोहम्मद सां आहे। मदीने शरीफ में वेठोसि मस्जिद नबवी शरीफ में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे हुजायतोब आहे। पाण बि सिलसिले जो बुज़ुर्ग आहे। मूंखे चई साईं उहो साईं बुज़ुर्ग आयो आहे वज़ीर अली शाह साईं तव्हां मुलाक़ात कई आहे हुन सां ज़ियारत कई आहे साईं जी? मां चुप रहियुसि। वरी थोरो तरसी चई साईं उहो बुज़ुर्ग जेको आयो आहे फलाणे मुल्क खां वज़ीर अली शाह तव्हां हुनजी ज़ियारत कई आहे? तव्हां हुन सां मुलाक़ात कई आहे? मुंहिंजो यार जॾहिं कुर मुंहिंजी बादशाह सां डायरेक्ट मुलाक़ात आहे वज़ीरनि मूंखे वञण जी ज़रूरत आहे। वज़ीर अलाह करे ख़ुशि हुजनि, अलाह करे शाद आबाद हुजनि, पंहिंजी वज़ारत ते क़ाइम दाइम हुजनि। असांखे असांजो यार काफ़ी आहे दिलदार। वधा वो मिठा कई फिरका कई टोला कई राहूं कई रंग कई पंथ कई ॻाल्हियूं हर भांत भांत जूं ख़बरूं
हाणे त वरी हे जेका सोशल मीडिया निकिती आहे न निभागी या सोशल मीडिया इन त मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे व्हाट्सएप जा ग्रुप आहिनि हिकिड़ा अहिड़ा माण्हू जंहिंखे इस्तंजा जी बि ख़बर न आहे त वटि कीअं पचाइबो आहे उहे बि वॾा मुफ़्ती थिया वेठा आहिनि उहे बि मुफ़्ती थिया वेठा आहिनि कहिड़ी ख़बर त हिनखे इल्मु आहे या न आहे उहे बि फतवाऊं वेठा था ॾियनि इहे मोबाइलुनि ते माण्हुनि जा दिमाग़ ख़राब थी विया आहिनि मां अर्ज़ु थो कयां यकतर बगीर व महकुम बगीर हिकिड़ो दर वटि मज़बूत वटि हे भी सही आलिम हे भी कुरान तो पढ़े हे भी हदीस तो पढ़े हे भी ये ॻाल्हि तो करे खणियूं ॻाल्हियूं दिमाग़ चकराइजी वेंदियूं अहिड़ो दौर असां हींअर पिया था ॾिसूं जो अॼु खां 15-20 साल अॻु में उनजो माण्हू तसवर बि न करे सघंदो जेके ॻाल्हियूं हींअर असां ॾिसूं था वेठा अहिड़ो दौर नाज़ुक अची वियो आहे माण्हुनि जे अक़ीदनि खे कट लगी वई आहे जीअं लोह खे कट लॻंदी आहे लोह ॻरी वेंदो आहे ईअं माण्हुनि जा अंदर ॻरी विया आहिनि अक़ीदनि खे ज़ंग लॻी विया आहिनि मुस्लमानो सुन्नियो पंहिंजी सुन्नियत ते क़ाइम ऐं मज़बूत थी वञो मूंसां गॾिजी पढ़ंदव मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मुझो सुन्नत सां बस प्यार आए मां सुन्नी आहियां मुझो इश्क आहे सोने अरबीअ सां बस मुझो बेड़ो पार आहे मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां बस प्यार अल्लाह मुझो महबूद आहे मुझे मन जो उहो मक़सूद आहे वो हर जाए हक मौजूद आहे वो हर जाए हक मौजूद हर जाए हक मौजूद हर जाए हक मौजूद आहे वो हर जाए हक मौजूद आहे वो मुझो पालनहार आहे मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां पढ़ंदो रब जो कलाम आहियां मां वठंदो नबीअ जो नाम आहियां मां गौसे आज़म जो गुलाम आहियां मां गौसे आज़म जो गुलाम आहियां ज़बान चुप न हुजे हड़ई गॾिजी चओ मां गौसे आज़म जो गुलाम आहियां मां गौसे आज़म जो गुलाम मुंहिंजे दुश्मन जी इहा हार मुंहिंजे दुश्मन जी इहा हार आहे मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी अबू बकर उमर उस्मान अली मुझो चैनी सां चार दिली अबू बकर उमर उस्मान अली मुझो चैनी सां चाहो दिली मुझो चैनी सां चाहो दिली मुझा हसन हुसैन इमाम वली मुझा हसन हुसैन इमाम वली मुझा हसन हुसैन इमाम मुझो हर असहाबी सां प्यार आहे 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 लजपाल नबी जे हर असहाबी सां प्यार हर असहाबी सां मुझो ईमान ऐं अक़ीदो आहे त मदीने वारे जो हर असहाबी जन्नती जन्नती चओ हर असहाबी हर सहाबी नबी मीलाद नबी जो मल्हाया तो
मानात नबी जी गाया तो मानात नबी जी गाया तो मागो सजियारी खावा तो मागो सजियारी खावा मागो सजियारी मल्हाया तो मागो मागो सजियारी मल्हाया तो हर वली समझो प्यार हर वली समो जो प्यार आहे मां सुन्नी आया मां सुन्नी आया मुझो सोने कलंदर सा प्यारा सुभान ये मां तव्हां जी तर्जुमानी थो कयां मुझो आवाज़ न आहे तव्हां सभिनी जो हक भला जेको मूंसां हम आवाज़ आहे हथ मथे करी मुझो कलंदर लाल शहबाज सा प्यारा जी मुझो सोने भिटाई सा प्यारा मुझो सच्चल सरमस्त सा प्यार मुझो रोजे धनी रहबर सा प्यार मोहम्मद राशिद रोजे धनी सा मुझो प्यार हजरत साईं मशहूर वाला साईं उन्हनि सा मुझो प्यार सुभान मिठे पीर लाड़काने वाले रहमतपुर वाले सा मुझो प्यार रहमतपुर वाले लजपाल मिठे पीर सा मुझो प्यार सुभान ऐ मातली वारो सोनो महबूबे मुझे दिल जो दिलदार इस मुझे अखिन जो ठार मुझो बेड़ो पार आए मां सुन्नी आया मां सुन्नी आया मां सुन्नी आया मां सुन्नी आया आहे न प्यार हर वली सा प्यार आ ऐं ॿुधो मां तव्हांखे अर्ज़ थो कयां जेके मूंसां निस्बत रखो था मुरीद सॾायो था कंहिं बि वलीअ जी गिला न कंदो कंहिं बि वलीअ जे शान में बेअदबी न कंदो कहिड़ो बि बुज़ुर्ग कहिड़े बि सिलसिले जो कादरी सोरवर्दी चिश्ती नक्शबंदी रफ़ाई कलंदरी कहिड़ो बि बुज़ुर्ग मिलेव उन जी इज़त ईअं कजो जीअं मुंहिंजी कंदा आहियो कहिड़ो बि बुज़ुर्ग मिलेव न अलाह वारो मिलेव त मुंहिंजे लाइ बि दुआ घुराइजो घुराईंदो इंशाअल्लाह हर वली सां मोहब्बत रखो ये अंदर में जेको यो थोरो थोरो वखर रखियो है न दुधड़ जा दाणा मूंखे इहा ॻाल्हि पसंदि न आहे मूंखे इहा ॻाल्हि पसंदि न आहे हर वलीअ सां मोहब्बत हुजे हर अल्लाह वारे सां प्यार हुजे ॻाल्हि बढ़िया या न बढ़िया अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब भाइरो दोस्तो मुंहिंजा बचड़ा मां तव्हांखे नसीहत थो कयां मां तव्हांखे वसीयत थो कयां मुंहिंजी ॻाल्हि दिल ते लिखजो हर अल्लाह जे वलीअ सां प्यार रखजो पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक रखजो पंहिंजे हथ सां पंहिंजे ज़बान सां कंहिंखे ईज़ा न पहुचाइजो को वॾी उमिरि वारो ॾिसो त उन जी इज़त एतिराम कजो को नंढी उमिरि वारो ॾिसो त उन सां शफ़क़त ऐं बाज सां पेश अचिजो मुंहिंजी तव्हांखे नसीहत आहे
त देश में परदेश में जिते भी वञो हिकिड़ो ख्याल पंहिंजे दिल में ज़रूर रखजो त मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आहे। मुझे यो सबक ना है विसारणो तव्हांखे, मुझो सबक दिल ते लिखंदो, याद रखंदो, हियाव ते लिखंदो, साह में सांढींदो। बस जुमलो हिकिड़ो आ, जुमलो हिकिड़ो आ, अॼो के जलसे जो मेन सबक आ, हिकिड़ो जुमलो आ। जिते बि हुजो इहो तसव्वुर कयो मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आ। चओ टे भेरा चओ जेॾी महिल दुश्मन के विच में हुजी भली दुश्मन तुझे साम्हूं क्लाशन कोफ खणी बीहन बस हिकिड़ो इहो जुमलो यादि कजाए मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आहे। मां तोखे कसम सां थो चवां जे मुंहिंजो रब तोखे बचाइण वारो आहे त पोइ 1000 दुश्मननि जे विच मां बि कर खयूं वञो वींदे। सर में पखी हिकिड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सरो। हिकिड़ो पखी आहे वीचारो हले पियो दोड़ा में लखे मारीन को बंदूक खयूं बीठो आहे को गोली खयूं बीठो आहे को गुलेल खयूं बीठो आहे को बम खयूं बीठो आहे को हैंड ग्रेनेड खयूं बीठो आहे चौधारी दुश्मन आहिनि पर जे रब जी हथ से रख त सर में घुमे सर हो। ये मेरा सबक आपने याद रखना है, ये सबक दिल पे लिखना है, ये तसव्वुर करें कि मेरा रब मेरे साथ है। फिर आगे 1000 दुश्मन आ जाएं घबराने की बात नहीं, दिलगीर होने की घड़ी नहीं। अगर रब साथ है तो दुश्मन क्या कर सकता है जब बचाने वाला तेरे साथ हो। मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना, मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना। मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना। घबराओ नहीं, बस एक सबक याद रखो मेरा रब मेरे साथ है। फिर अगर कभी नफ्स और शैतान कोई बुराई की राह दिखाए तो मेरा जुमला याद रखना कि मेरा रब मेरे साथ है। अगर शैतान गुमराह करने की कोशिश करता है, अगर नफ्स बुराई की तरफ खींचता है, बस ये एक जुमला याद रखना मेरा रब मेरे साथ है। फिर देखना कैसे जिंदगी बदल जाती है। ये एक जुमला आपकी जिंदगी को बदल कर रख देगा। तुम्हारे गम अलम परेशानियां ये उड़ जाएंगी, परेशानियां दूर हो जाएंगी। जब रब साथ है तो घबराने की क्या जरूरत है। पुत्र जेडी मल गुनाह जो ख्याल अचे, चोरी जेला, जोरी जेला, जिना जेला, बदकारी जेला, नफ्स अंदरों ॻाल्हाए, अमारो नफ्स बुराई दे सडे, शैतान तोखे विसविसा बुराई जा विझे, बस हिकिड़ो जुमलो याद रखजांइ त अल्लाह गॾु आहे। ज़मीर पाणी मलामत कंदी, शर्मदार फकीर सॾाईंदो अल्लाह गॾु आहे, वरी गुनाह ते थो वञे।
हिकड़े मुरीद खे रुगे पंहिंजे मुर्शिद जो तस्वर अची वञे त उहो बि घणनि गुनाहनि खां बची सघे। हाँ, जैसा तव्हांजी बेअत आहे, जंहिंजा तव्हां मुरीद आहियो, उहो साम्हूं हुजे, उन जे अॻियां तव्हां गुनाह करे सघंदव? मुर्शिद तव्हांखे झलियो आहे बीड़ी न पी, ऐं मुर्शिद साम्हूं हुजे, तव्हां बीड़ी पीअंदव? जी, तव्हांजा हथ कटबा, हथ भॼंदा, चवंदो मुर्शिद बीठो आहे, मां कीअं बीड़ी पियां? हाँ, जे मुर्शिद जो तस्वर साम्हूं जो अचे थो त माण्हू गुनाहनि खां बचे थो, पर वाहिदुल क़हार जी ज़ात जो तस्वर हुजे त मुंहिंजो रब मूंसां गॾु गुनाह किथे करे सघंदो? उन जे पेर खे जुरत न थींदी जो गुनाह जे पासे विख भरे सघे, उन जे अख खे जुरत न थी सघंदी जो बुरी नज़र करे सघे, उन जे बदन ते कुदरत जो पहरो लॻी वेंदो, पहरो। हाँ, सुभान अल्लाह। हिकिड़ो फ़कीर मूंसां ॻाल्हि पियो करे, फ़कीर अञा हयात आहे, मातली जो आहे, मूंसां ॻाल्हि पियो करे, चई त मां साईं जन हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जंहिंजो उर्स पाक आहे, साईं जन खां ज़िक्र पुछी वियुसि, साईं जन खां ज़िक्र पुछी तरीक़े में दाख़िल थी वियुसि, पुराणियूं आदतूं हुजनि, चई हीअं रस्तो ॾेयूं अचां पियो त साम्हूं हिकिड़ी औरत अचे पई, दिलि में ख़्यालु थियो त ॾिसां त चई कुदरती हीअं ॾिसां त को हथ मुंहिंजे अखियुनि जे अॻियां अची वियो, हीअं हथ लाहियां त को माण्हू त कोन्हे, महसूस थिए पियो त हथ को आहे मुंहिंजे अखियुनि ते, हीअं हथ लाहियां त को माण्हू त कोन्हे, ॾिसां त माण्हू आहे केरु कोन्हे, पोइ मुंहिंजो ही कामिल मुर्शिद जी मदद। फ़कीर ॻाल्हि पियो करे, चई त मां हिकिड़े भेरे मूंखे बुराई जो ख़्यालु थियो, नफ़्स मूंखे ॾाढो मजबूर कयो कंहिं गुनाह जे लाइ, कि राति जो सुतुसि, अखि लॻी त ख्वाब में ॾिसां पियो त हीअं सब्ज़ ख़ैमो लॻल नज़र आयो, पर बाग़ हुजे वॾो, बाग़ हर पासे सावक ई सावक, गुल ॿूटा गुलज़ारियूं, उन में ख़ैमो लॻल हुजे, उन खेमे में जे ॿाहिरों मां आयुसि त अंदरों आवाज़ पियो अचे त तोखे हया नथो अचे जो तूं गुनाहनि जूं सलाहूं थो करीं। उन सब्ज़ रंग जे खेमे मज़ा इहो मूं आवाज़ ॿुधो, मूं पुछो त इहो आवाज़ कंहिं कयो आहे, मूंखे कंहिं रोकियो आहे? त मूंखे कंहिं माण्हू जो आवाज़ आयो, ॾिसण में माण्हू न पियो अचे, पर आवाज़ ॿुधां पियो त इन खेमे में मोहम्मद करीम जी न्याणी सैयदतुन निसा फातिमतु ज़हरा हुज़ूर जी न्याणी पंहिंजे उम्मत बाबा साईं जे उम्मत जी निगरानी करे पई, उन्हनि खे गुनाहनि खां बचाए। मूंखे अजब लॻो, हैरत लॻी, उन खेमे जे अंदरों मूं आवाज़ ॿुधो, ऐं पोइ जीअं उथियुसि त मुंहिंजी ॼण दिलि मां उन गुनाह जो ख़्यालु ई बेसारजी वियो, अंदरि मज़ा उहो ख़्यालु ई ख़तम थी वियो हलियो। मुंहिंजो मदीने वारे साईं जा बचड़ा अहल बैत में फैज़ ॾियनि था गुनहगारनि खे, गुनाहनि खां अॼु बि बचाए था। पंज तन जो फैज़ ख़ुदा जो कसम अॼु बि जारी ऐं सारी आहे, जंहिंजी मुहबत पंज तन सां हुजे, उहो कॾहिं गुनाह जे वेझो वञी न सघंदो। वदा वो मिठा, इहा ॻाल्हि यादि रखजांइ, इहो तसव्वुर पंहिंजे सीने में समाए जाए त मुंहिंजो रब मूंसां गुनाहनि खां बचो, बुराइनि खां बचो, बेफरमानियुनि खां बचो, सोने नबी जे सुन्नत ऐं शरीयत हलो। ऐं निमाज़ ईअं सम्झो जीअं तव्हांजे बदन जो उज़वो हुजे। जी, बदन जो उज़वो, हीअ बांह मुंहिंजे बदन जो उज़वो आहे, कटे सघंदुसि? ॿुधायो, को ॿियो कटे त कटण ॾींदुसि? जे कटिजे त ईज़ा ईंदो न, दर्द थींदो न, यार मुंहिंजी बांह छो थो कटी, मुंहिंजी बांह मुंहिंजो जिस्म जो उज़वो आहे। फ़कीर उहो अथव, मुस्तफ़ा जो आशिक़ रसूल उहो अथव जो निमाज़ उन खे बदन जे उज़वे वांगुरु महसूस